सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़िनता अर्शिका व मिदाद कलिमातिका व अदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा। मौजा मुअज़्ज़ज़ ऐं मुकर्रम मुस्लमान भाइरो, पहिरीं त मां माज़रत खां आहियां जो वक़्त ते न पहुची सघियुसि। कुझु रस्ते जा मसइला मूंखे इहो अंदाज़ो कोन हो, तंहिंजे करे मां कुझु अॻु में निकिरा हा। तव्हां देरि सां पहुतो आहियां। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे हिन मस्जिद में तालीम जो कमु बि हले पियो। दर्स क़ुरान जो सिलसिलो बि मौलाना अल्ताफ़ रहमान साहब शुरू कयो आहे, जेको निहायत फ़ाइदेमंद काराइतो कमु आहे। छो त उन सां असांजी तव्हांखे ख़बर पवंदी त क़ुरान शरीफ़ छा थो चए। अल्लाह तबारक व तआला असां खां क़ुरान शरीफ़ जे ज़रिए कहिड़ी घुर करे थो, कहिड़नि कमनि खां रोके थो। ऐं क़ुरान शरीफ़ असांजे लाइ मशअल राह कीअं पढ़बो। हज़रत बीबी आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां कंहिं सुवाल कयो, पाण सॻोरनि जो ख़ुलुक़ अख़लाक़ तरीक़ेकार छा हो? त बीबी साईं फरमायो, कान ख़ुलुक़ुहु अल क़ुरआन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तव्हांखे ख़ुलुक़ अख़लाक़ ॾिसणो आहे त क़ुरान खे ॾिसणो। जेके क़ुरान में ॻाल्हियूं आहिनि पाण सॻोरा उन मुताबिक़ हुआ। हूअं बि असांजे आलमनि किताबनि में लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुलुक़ में बि बरतर रहा त ख़ल्क़ में बि बरतर रहा। ख़ुलुक़ ऐं ख़ल्क़ में फ़र्क़ु आहे। ख़ल्क़ जब आहे ज़ाहिरी सूरत खे, ऐं ख़ुलुक़ जब आहे अंदरूनी स्वभाव ऐं आदात ऐं तरीक़ेकार खे। हिकिड़ी हदीस में अचे थो, जंहिंजो ख़ुलासो ही आहे त जेको शख़्स जे ज़ाहिरी सूरत में बहितर हुजे ऐं अंदरूनी सीरत में बहितर हुजे त इहो जहन्नम में कोन वेंदो। जेकॾहिं ज़ाहिरी सूरत सुठी आहे, हिकिड़ी इहा सूरत बि आहे सीरत सुठी न आहे त इहो कम जो बंदो न आहे। इंसान खे अल्लाह तबारक व तआला ख़लीफ़ो करे पैदा कयो आहे ऐं उन जे लाइ कानून तौर ते मुख़्तलिफ़ अदवार में मुख़्तलिफ़ किताब मोकिलिया। तौरात मोकिली, ज़बूर मोकिली, इंजील मोकिली, वरी आख़िर में क़ुरान शरीफ़। ईअं सम्झो त क़ुरान शरीफ़ अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां हिन उम्मत जे लाइ पैगाम आहे। असांजो पुराणो तरीक़ो इहो हूंदो हो, हाणे त व्हाट्सअप मोबाइल वग़ैरह, उनखे अॻु में ख़त ईंदा हुआ, ख़त लिखबा हुआ। मां वटि डाक में मूं वटि ॿ बोझा खनि ख़तनि जा आहिनि। हाणे त ख़तमु थी विया तरीक़ेकार। उन ते उमूमन ख़तनि ते लिखियलु हूंदो, जेको तोखे खोलींदो रब उन खे रोलींदो, इहे मथां लिखंदा हुआ। पोइ ख़त जेकॾहिं कंहिं वटि ईंदो हो त उहो जेकॾहिं पढ़ी न सघंदो हो त पोइ वरी पाड़े वारे खे या कंहिं पढ़ियल वटि वञी करे उनखे चवंदो त हीउ ख़त पढ़ी ॿुधाए किथां आयो आहे, छा थो घुरे। तेसि ताईं हू परेशान हूंदो त ख़त में अलाए छा आहे। पोइ हुनखे ॿुधाईंदो त ख़त में हीअ घुर आहे त ख़ुशि थींदो, वरी हुनजे जवाब लिखाईंदो। हाणे जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला असां ॾे हीअ क़ुरान जी सूरत में हिकिड़ो पैगाम मोकिले थो त असां ते बि त लाज़िम आहे पोइ ॾिसूं त क़ुरान शरीफ़ चवे छा थो।
तिलावत करणु भलो कमु आहे, हुनजो कोई इनकार कोन्हे। भले इन मां पीना मीणा बि रखो ऐं तो कुर्सी पढ़ी करे कोई इनकार कोन्हे, पर असुल मक़सदु इहो कोन्हे। असुल मक़सदु आहे त क़ुर शरीफ़ छा थो चए। इन जे लाइ ही दर्स क़ुर जा सिलसिला शुरू थिया आहिनि, कया विया आहिनि। इन क़ुर शरीफ़ जे ॼाण हासिल करण जे लाइ त छा थो चए, उन जे लाइ ॿ तरीक़ेकार आहिनि। हिकिड़ो दर्स क़ुर जो मौलाना अल्ताफ़ रहमान साहब तव्हांखे हिकु ॿ आयतूं ॾिए थो हर रोज़, इहो बि बहितर तरीक़ो आहे। ॿियो तरीक़ो हूंदो आहे त कलाक खन वक़्तु कढी करे कंहिं आलम सगोरे वटि क़ुर शरीफ़ जो तर्जुमो पढ़िजे। अहिड़ो सिलसिलो कंडियार में बि आहे, ॿियनि शहरनि में बि आहे। काफ़ी डॉक्टर, इंजीनियर ऐं वॾा ऑफिसर, मास्तर काफ़ी पढ़ी आहे, ऐं उन्हनि जो तर्जुमो तव्हां चवंदो त हिन आयत जो तर्जुमो छा आहे, तर्जुमो करे ॾींदा, सम्झी वेंदा। यानी उन्हनि खे इहा ख़बर पई त क़ुर शरीफ़ छा थो चए। हूअं त हाणे क़ुर शरीफ़ सां जेको लॻाव रखे थो, कुझु न कुझु त जेका वाइज़ ऐं नसीहतनि जे प्रोग्राम में वेठो हूंदो त ख़बर पवंदी। असांजो चाचो मरहूम हूंदो हो हाजी अब्दुल हक, मुंहिंजो सहुरो बि हो, तव्हां ॾिठो पाण। वो हिकिड़े हाफ़िज़ सगोरे सूरत यूसुफ पे पढ़ी, उनको हिकु ॿ रुकू छॾे ॾिनो। जंहिं सलाम भराई त पोइ दादा साईं हुनखे चयो त यूसुफ अलैहिस्सलाम अञा खूह में ई कोन पियो त जल्दी मिस्र कीअं पहुतो। माना हुनखे इहो क़ुर शरीफ़ पढ़ंदे पढ़ंदे या तर्जुमो पढ़ंदे एतिरी ॼाण जी सुध थी वई। ऐं ॿियो हिकिड़ो मां तजुर्बो तव्हांखे ॿुधायां। क़ुर शरीफ़ जंहिंजो नाज़रा सुठो पढ़ियल हूंदो, बहितर नमूने सां पढ़ियल हूंदो, तव्हां उन जे आॾो अरबी किताब कोड रखो, पोइ बुदूरी या हिदायत नवी रखंदो, उहो इबारत सुठी पढ़ी वेंदो। छो त क़ुर शरीफ़ जी अरबी मश्क आहे, ज़रूरी आहे न, त उहो तरीक़ेकार हुनखे अची वेंदो। हाणे किन माण्हुनि क़ुर शरीफ़ ते एतिराज़ बि कया आहिनि, साईं फलाणे ज़ेर ज़बर जो फ़र्क़ु हेॾा होॾा। हालांकि क़ुर शरीफ़ ई असांजे लाइ कानून आहे। क़ुर शरीफ़ में जेको ग्रामर आहे असांजे लाइ रहबरा रहनुमा आहे। शाह वली अल्लाह रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त क़ुर शरीफ़ में 5 इल्म आहिनि। हिकिड़ो इल्म आहे अहकामुल क़ुरान, क़ुर शरीफ़ चवे छा थो। फिक़ही अहकाम जेके आहिनि, तलाक जा मसइला, इद्दत जा मसइला, लियान जो मसइलो, ज़िहार जो मसइलो, वापार जो मसइलो, ॾेती लेतीअ जा मसइला, ऐं ॿियो आहे बहस ऐं मुबाहिसो उन्हनि फ़िरक़नि सां जेके जंहिं वक़्तु क़ुर शरीफ़ नाज़िल थियो हो त उन वक़्तु मौजूदु हुया। उहे 4 फ़िरक़ा। हिकिड़ा मुशरिक जेके आख़िरत जा क़ाइल ई कोन हुआ, ॿिया यहूदी जेके मके में त कोन हुआ पर मदीने में पाड़ेसरी हुया, जेके तौरात जा क़ाइल हुआ, मूसवी दीन जा पोइ लॻ, ऐं ॿियो ईसाई, उहे जेतोणीकि हिते कोन हुआ, न को मके में न को मदीने में। मके में पाण सगोरनि खे जंहिं वक़्तु नुबूवत मिली त हिकिड़ो शख़्स हुयो
जेको ईसाई थी वियो पोइ इंजील जेको लिखंदो हो इब्रानी ज़ुबान मां और अरबीअ में तर्जुमो कंदो हो, जंहिं वटि पाण सगोरनि खे हज़रत बीबी ख़दीजा वठी वई। नालो तव्हांखे ईंदो हूंदो वर्क़ा बिन नौफल। बाक़ी मदीने में को भी ईसाई कोन हो। मदीने खां काफ़ी हेठि मके खां हेठि यमन जे वेझो नजरान जो इलाइक़ो हो, उते यहूदी हूंदा ऐं उहे पोइ पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बहस ऐं मुनाज़रे करण जे लाइ आया विया 9 हिजरी में। पोइ पाण सगोरनि मुबाहिल जी तयारी कई त पोइ हुननि चयोसीं मुबाहिल वबाहिल कोन था कयूं, बसि असां जिज़ियो ॾींदासीं जेतोणीक असां पंहिंजे मज़हब ते बरक़रार आहियूं। इहे 3 फ़िरक़ा। चौथों फ़िरक़ो हुयो मुनाफ़िक़, जेके मदीने में ज़ाहिर में ईमान आंदो पर अंदर में कुफ़र रखियो वेठा। इन्हनि चइनि सां जेको क़ुरान शरीफ़ ख़िताब कयो आहे इन जी ॼाण इहो क़ुरान शरीफ़ जो हिसो आहे। ॿियो आहे टियों इल्मु आहे अल्लाह जूं नेमतूं कहिड़ियूं कहिड़ियूं इंसान खे पैदा कयईं, उनखे छा छा ॾिनई, माल मिल्कियत औलाद अटो अझो सिहत जिस्म, इहो बि अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ में वाज़ह तौर ते काफ़ी जॻह में बाक़ाइदा यादि ॾियारियो आहे त तव्हां ते मां असबग़ अलैकुम निअमहु ज़ाहिरतन व बातिनह। ऐं टियों आहे इल्मु बि अय्यामिल्लाह। चौथों इल्मु अल्लाह तबारक व तआला जेके बि आदम अलैहिस्सलाम खां वठी पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं वाक़ियात थिया आहिनि, पोइ चाहे तहज़ीब जा चाहे नेमत जा नजात जा, कुफर वारे हुकूमनि खे तबाह करणु, उन जे मुक़ाबले में जेके मुस्लमान उन्हनि खे नजात ॾियणु। नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जो किसो, हूद अलैहिस्सलाम जे मुक़ाबले आद क़ौम जे तबाह करण जो किसो, हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी नजात उन जे मुक़ाबले में समूद जी क़ौम जे तबाह करण जो किसो, फिरौन जे तबाह थियण ऐं मूसा अलैहिस्सलाम जे नजात जो किसो, लूत अलैहिस्सलाम खे नजात ॾियण ऐं उन जे क़ौम जे तबाह करण जो किसो। इहे वाक़िया बार बार मुख़्तलिफ़ सूरतुनि में अल्लाह तबारक व तआला उन सूरत जे उसलूब जे एतबार सां ज़िक्र कया आहिनि। वॾियुनि सूरतुनि में कुझु वधीक, सूरत बक़रा में या ॿियनि में तफ़सील सां, नंढियुनि सूरतुनि में वरी उहो ई किसो पर मुख़्तसर लफ़्ज़नि में, जीअं इक़्तरबत साअत वंशकल कमर में जेको नूह अलैहिस्सलाम ने कितो मुख़्तसर लफ़्ज़नि में ज़ात अलवाहि व तुसर वज़्तुजर, अहिड़े मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि सां बयानु कयो आहे। इन मां मक़सदु अल्लाह तबारक व तआला जो इहो आहे त हिन दौर जा माण्हू उन्हनि पोयनि किस्सनि खे ॾिसी करे ॿुधी करे इबरत हासिल कनि। इहो आहे इल्मु बि अय्यामिल्लाह। ऐं अॻियों उनखे ॿुधायो इल्मु बि आला इल्लाह, अल्लाह जी नेमतुनि जो इल्मु। आख़िरी जेको इल्मु क़ुरान शरीफ़ में आहे शाह वली अल्लाह लिखे थो, उहो आहे इल्मु बिमा बअदल मौत। मौत खां पोइ छा थींदो, क़बर जो अज़ाब, आख़िरत में हिसाब किताब, तौर माप थींदी, मीज़ान कांटो लॻंदो, सिरात किरास कबी,
हिकिड़नि खे जहन्नम मिलंदो, ॿियनि खे जन्नत मिलंदी। इहो जहान आहे। बज़ाहिर इंसान हिते मगन थी करे दुनिया ते मस्त थी करे उन आख़िरत खां तवजो हटाए बीठो आहे, पर आहे ऐं हुजण बि खपे। छो त हिते इंसाफ़ समूरनि खे मिले कोन थो। ख़ुशूसन हिन दौर में ॾिसो था पिया, मज़लूम इंतिहाई मज़लूम आहे, ज़ालिमनि खे ॾिघी रसी आहे। आख़िर हिकिड़ो त ॾियारो हुजे न जंहिंमें समूरनि खे हिसाब किताब मिले, मज़लूमनि सां हिसाब खे इंसाफ़ थिए। तंहिं करे अहिड़ो ॾींहुं ज़रूरी आहे और आख़िर जो ॾींहुं आहे। हीउ इंसान हिते कुझु अरसे जे लाइ आयो आहे, 40 या 60 या 70 सालनि जे लाइ, जंहिंखे हीउ लिबास ॾिनो मिलियो आहे, पर रूह सदा हयात आहे। जॾहिं इंसान मरी वेंदो त उनखे वरी ॿियो रूप अलाह तबारक व तआला ॾिए थो। आख़िरत में बि को रूप हूंदो। असुल इंसान उन रूह खे चइबो आहे। हिन जिस्म खे इंसान कोन चइबो आहे। जिस्म जी इहा हालत आहे जो वफ़ात खां पोइ 3 ॾींहंनि जे अंदरि केरु भरिसां बि कोन बीही सघंदो। माना चइबो त इंसान इहो न आहे। खट पई हूंदी आहे त बि नंढो वॾो ईअं चवंदासीं अलाह सां हलियो वियो, छा हलियो वियो, हीउ त हिते पियो आहे, माना रूह हलियो वियो। असुल इंसान रूह जो नालो आहे। पोइ उते हिसाब किताब क़ुर शरीफ़ में जीअं बयानु थियल आहे, उते जॾहिं हिसाब किताब थींदो त ॾोहारी चवंदा असांखे मोटाए वरी दुनिया में मोकिल, त असां चङा अमल करे चऊं असां वाक़ई कोन सुधरियासीं, असां इक़रार कयूं था त असांखां ग़लती थी आहे, हाणे तूं भली असांखे आज़माए ॾिस। पर अलाह तबारक व तआला फरमायो आहे वलो रुद्दू लआदू अॻिते कंहिं लिमानो वणंदो, जेकॾहिं हिनखे वापसि बि कबो न त पोइ उहो ई कमु कंदा। जीअं सिंधी में चवंदा आहिनि त साॻियो पनो साॻी कुहाड़ी, साॻिया लाटूं साॻिया जुग। हाणे तव्हां सोचींदो इहो कीअं, हेॾी वॾी बाहि ने हिसाब खां मोकिलियो आहे त सुधरी हूंदो न। जीअं हिते थाणे तव्हां कुझु सट कुट थींदी आहे त सुधरी बि वेंदा न चोर, पर हिते अलाह तबारक व तआला फरमाए छॾियो त वरी हिनखे जेकॾहिं मोटाए बि मोकिलींदुसि न कोन सुधरंदा। वजह हुनजो सवलो आहे। तव्हांखे निंड में कॾहिं ख्वाब ईंदो आहे, तव्हांखे ख्वाब में नांग लंघे या को विछूं या को शींहुं या कुतो चको हणे थो या को मार कढे थो, कहिड़ी तकलीफ़ हूंदी आहे। उन वक़्तु सम्झंदा आहियो न अंदरि जेकर निंड में हुजो त बसि इहो मूंसां वाक़ई थिए थो। पर जेकॾहिं अचे सुबुह जो कंहिं उथारियो हीअं हीअं करे हाणे कुझु कोन्हे, पोइ छा चवंदो इहो वरी ख्वाब हो। अलाह जेकॾहिं वरी बि मोटाइण ते इंसान खे चवंदा त इहो वरी ख्वाब हो आख़िरत वारो। तंहिं करे अलाह साईं फरमाईंदो त हीउ सुधरंदो ई कोन। हीउ मौक़ो जेको 60 सालनि जो 40 सालनि में घटि मिलियो आहे। इहे इल्म इहे ॻाल्हियूं तॾहिं असांखे क़ुर शरीफ़ मां मालूम थींदियूं जॾहिं असां ही 2 तरीक़ा इस्तेमालु कंदासीं। जिनखे थोरो टाइम आहे त दर्स क़ुर जो सिलसिलो 10 मिंट या 5 मिंट उन मां सिखी वठूं, पर उन खां बहितर तरीक़ो आहे जंहिंखे असां बालगान जी तालीम बि चई सघूं था। भले वॾा कहिड़ा बि हुजनि, तव्हां हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो त उनजे लाइ निसाब असां ॾींदासीं तव्हांखे। इब्तिदाई थोरो क़ाइदा हूंदा आहिनि, उहा पढ़ाइबा त पोइ तर्जुमो आसान आहे। उन सां क़ुर शरीफ़ तर्जुमो अची वेंदो, अहकाम मालूम थी वेंदा। इन सां वॾी बरकत थिए थी।
अल्हम्दुलिल्लाह पहिरियों हिकिड़ो सिलसिलो शुरू थी चुको आहे पर ॿिए सिलसिले जे लाइ बि जेकॾहिं संगत कोशिशि कंदी त उन जा नताइज सुठा निकिरंदा। अंजारे में इहो सिलसिलो हले थो पियो तक़रीबन 20-25 सालनि खां काफ़ी हुनजो फ़ाइदो थियो आहे। काफ़ी माण्हू पढ़ी विया आहिनि। डॉक्टर गुलाम कादर साहब, डॉक्टर शेर टावरी, ॿिया वॾा वॾा काफ़ी माण्हू पढ़ी विया आहिनि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त असांखे क़ुर शरीफ़ तिलावत करणु ऐं सम्झ सां पढ़णु ऐं उनखे पिराइणु ऐं उन्हनि मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जो अल्लाह जे तौफ़ीक़ सां कुझु बि कोन्हे। अल्लाह जी तौफ़ीक़ हाणे अची आहे जो ईअं बि करे सघे थो अलाह साईं त हिकिड़ो मस्जिद जे ॿाहिरां भली ठाठ सां वेठो हुजे पर तौफ़ीक़ न मिलंदसि जो अंदरि निमाज़ पढ़े। ईअं बि थी सघे थो। अहिड़ा वाक़िया ॾिठा बि आहिनि। हितां खां गिरह खयूं वात ताईं आणण जी बि इंसान खे सघ कान्हे। मां कराची में पंहिंजे घर खां रुॻो वञा पियो मस्जिद, चइनि 5 मिंटनि में पहुतो। ओच तो हिते रग खे सट जो अची वई त मां विखे ई कोन पियो खणी सघां। इंसान छा आहे एॾो कमज़ोर आहे। तंहिंजे करे इहे सिहत, पंध, घुमणु, हथ हलाइणु, पंहिंजो उज़वा हलाइणु, इहे अलाह जी वॾी नेमतूं असां वटि क़दुरु कोन्हे को। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे सामाननि खे असांखे पंहिंजे हिफ़्ज़ ईमान में रखे। तव्हांजो असांजो जेके ज़रूरी हाजतूं आहिनि उहो पूरियूं फरमाए, बीमारी बड़ी दूर फरमाए ऐं असांखे चङाइण जी तौफ़ीक़ ॾे, बुराइण खां बचाए, ईमान ते ख़ात्मो करे। इहा बार बार दुआ घुरंदा कयो ऐं आख़िरत में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब करे। इहा दुआ घुरंदा अलाह साईं हलंदी हलाए, कंहिंजो मोहताज न कर। मोहताजी ॾाढी ॾुखी आहे। पंहिंजो औलाद जो मोहताज अलाह साईं न करे। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा आमीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार वअदखिलना जन्नत मअल अबरार। अल्लाहुम्मा अक्फिना बिहलालिका अन हरामिका वअग्निना बिफज़लिका अम्मन सिवाक। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैरि मा सअलका नबियुका अब्दुका सय्यिदुना मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा इन्ना नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़का मिन्हु नबियुका अब्दुका सय्यिदुना मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका अल-अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात फ़िद दुनिया वल आख़िरह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम। अल्लाहुम्मा अंसुरिल इस्लाम वल मुस्लिमीन फ़ी गज़्ज़ा व फ़लस्तीन। अल्लाहुम्मा अंसुरिल इस्लाम वल मुस्लिमीन फ़ी गज़्ज़ा व फ़लस्तीन। अल्लाहुम्मा ख़ुज़ुल मन ख़ज़लहुम मिन आदाए दीन। अल्लाहुम्मा शद्दिद शमलहुम व फ़र्रिज जमअहुम व दम्मिर दियारहुम व ख़र्रिब बुनियानहुम व अग़रिक़ बुयूतहुम व अग़रिक़ सुफ़नहुम व ज़लज़िल अक़दामहुम व अग़रिक़ सुफ़नहुम फ़िल बहर कमा अग़रक़त आल फ़िरऔन। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहुरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम। व सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद। तव्हां